पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो तव्हां ॾिठो जीअं त होॾे रोशन खे गोली लॻी जेको आहे बलाज ख़ान पंहिंजे वाठनि जे ज़ोर ते कुझु न कुझु करे रहियो आहे, लेकिन हुनजो मेन वाठो जेके हू क़ैद कयो वेठो आहे मंठार जेको फिरी वियो आहे। इन जे करे हाणे बलाज ख़ान बि परेशानु आहे। मुंहिंजो मेन वाठे जे करे मां हाणे परेशानु आहियां। मेन वाठो मुंहिंजो कमु नथो करे ऐं अहिड़े हिसाब सां हाणे तव्हां ॾिठो सिकंदर ऐं वठ पाजा लायूं वेठा आहिनि, जाचे खाधे हिननि जी वठ पाजा। हिन जो मक़सदु इहो आहे त ड्रामो हाणे ख़तमु थियण जे क़रीब अची पहुतो आहे। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो जीअं हीउ ड्रामो ख़तमु थींदो तीअं रियासत ड्रामे खे हलायो वेंदो। रियासत ड्रामे जो टाइम बि अची चुको आहे ऐं जेका बि मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त सिंधी भाइर आहिनि जेका हिन ड्रामे खे शौक़ीन सां ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे मां इहा ॻाल्हि कंदुसि त हाणे नो टेंशन थी वञो। पापनगर जा आख़िरी मरहला आहिनि ऐं आख़िरी मरहलनि खां पोइ ही ड्रामे में वाइंड अप कयो वेंदो। थी सघे थो सौ जे लॻभॻि हिन ड्रामे खे ख़तमु कयो वञे ऐं छो त हिन ड्रामो बिल्कुलु ख़तमु थियण जे क़रीब अची वियो आहे ऐं तव्हांजो पसंदीदा ड्रामो हलण वारो आहे रियासत तमामु जल्द।